सिंध सरकार डीसी ऐं एसएसपी जे कबाब खे उहिदे तां हटाए छॾियो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। इंतज़ामनि में गफ़लत सबब डीएचओ जे कबाब खे बि उहिदे तां हटायो वियो। एसएसपी जे कबाब खे सीपीयू रिपोर्ट करण जी हिदायत कई वई। नोटिफिकेशन जारी। डीसी जे कबाब खे सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट करण जी हिदायत। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध सरकार डीसी ऐं एसएसपी जे कबाब खे उहिदे तां हटाए छॾियो। इंतज़ामनि में गफ़लत सबब डीएचओ जे कबाब खे बि उहिदे तां हटायो वियो। एसएसपी जे कबाब खे सीपीयू रिपोर्ट करण जी हिदायत। नोटिफिकेशन जारी। डीसी जे कबाब खे सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट करण जी हिदायत। सिंध सरकार डीसी ऐं एसएसपी जे कबाब खे उहिदे तां हटाए छॾियो। इंतज़ामनि में गफ़लत सबब डीएचओ जे कबाब खे बि उहिदे तां हटायो वियो। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। एसएसपी जे कबाब खे सीपीयू रिपोर्ट करण जी हिदायत। नोटिफिकेशन जारी। डीसी जे कबाब खे सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन रिपोर्ट करण जी हिदायत। अहम ख़बर है। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। सिंध सरकार डीसी ऐं एसएसपी जे कबाब खे उहिदे तां हटाए छॾियो। इंतज़ामनि में गफ़लत सबब डीएचओ जे कबाब खे बि उहिदे तां हटायो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। आमिर सुप्रो खां जी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत वॾी कार्रवाई कई आहे। पोलियो वर्कर जी सिक्योरिटी जी गफ़लत सबब सिंध हुकूमत जो वॾो फ़ैसिलो। डिप्टी कमिश्नर समेत एसएसपी जेकमबाद खे हटायो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिंध हुकूमत पारां पोलियो वर्कर जी सिक्योरिटी इंतज़ामनि जी गफ़लत जे मामले सबब कार्रवाई कई वई आहे। कमिश्नर डिप्टी कमिश्नर जेकमबाद खे हिते रिपोर्ट करण जो चयो आहे। ॿिए तरफ़ एसएसपी जेको जेकमबाद सुमेर नूर चन्ना हुयो, उनखे बि पंहिंजे उहिदे सां हटाए करे कराची रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो आहे। हुनजी इज़ाफ़ी जेकी चार्ज आहे उहा एसएसपी कशमोर बशीर बिरोही हवाले कई वई आहे। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर जेकमबाद खे बि सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेटर कोऑर्डिनेशन डिपार्टमेंट में रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां जेकमबाद में पोलियो वर्कर सां ज़्यादती कई वई, जंहिंमें उहो साबित थियो आहे त पुलिस जी गफ़लत सबब डिप्टी कमिश्नर जेकमबाद तोड़े एसएसपी खे पंहिंजनि उहिदनि तां हटाए करे रिपोर्ट करण जा हुकुम ॾिना विया आहिनि। महिरबानी।